नासिन हेडलाइन सवाल वाक़या नासिन चीफ इलेक्शन कमिश्नर सुल्तान सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त इलेक्शन कमीशन कंहिं बि क़िस्म जो प्रेशर वठण लाइ तयारु नाहे। फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो मेरिट ते थींदो। पीटीआई फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी चीफ इलेक्शन कमिश्नर सुल्तान राजा जी सरबराही में थी। तहरीक इंसाफ़ जे वकील अनवर मंसूर खान चयो आहे त जेसीं ताईं बाक़ी केस हिते नथा अचनि पीटीआई गैर मुल्की फंडिंग केस नथो हली सघे। इलेक्शन कमीशन जे मेंबर चयो त कमीशन खे पंहिंजो मैंडेट मालूम आहे, समूरा केस बराबरीअ सां ॿुधा वेंदा। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त हू इस्लामाबाद हाई कोर्ट जे ऑर्डर जा पाबंद आहिनि। कमीशन खे ॿुधणे खां नाहे रोकियो। 101 पार्टियुनि जी स्क्रूटनी कई वई, 17 जा कांड मुतज़ाद हुआ। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त इलेक्शन कमीशन कंहिं बि क़िस्म जो प्रेशर वठण लाइ तयारु नाहे। फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो मेरिट ते थींदो। पीटीआई फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी चीफ इलेक्शन कमिश्नर सुल्तान राजा जी सरबराही में थी। तहरीक इंसाफ़ जे वकील अनवर मंसूर खान चयो आहे त जेसीं ताईं बाक़ी केस हिते नथा अचनि पीटीआई गैर मुल्की फंडिंग केस नथो हली सघे।